Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सेनेट चूंडुनि में ओपन बैलेट जी मुखालफ़त कंदड़ सुभाणे रोईंदा। चाहियूं था त सेनेट चूंडुनि में पैसो न हले। सुप्रीम कोर्ट जेको भी फ़ैसिलो ॾिनो उन जो एहतराम कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी काबीना इजलास में चयो आहे त सेनेट चूंडुनि लाइ टिकट्स मेरिट जी बुनियाद ते ॾिनियूं। PTI वॾी अक्सरियत सां कामयाब थींदी। मुझी नंढड़ी घर खां खणी पंहिंजो घर वियो। पोइ मुंहिंजी सां ज़िना करे पोइ वापसि घर खां ॿाहिरि उछलाए मुंहिंजी नंढड़ी आई आहे त रोंदी आहे त मां छा तोखे थियो। अमा इहो छोरा मूंखे खणी वियो रत ईअं वहनि था। ईअं न ॿई पाड़े में रहंदा। इन नंढड़ीअ सां छोकिरो आहे 18 सालनि 19 सालनि जो, इन ज़्यादती करण जी कोशिशि कई ऐं पोइ छोकिरी वापसि अची पंहिंजे पेरेंट्स खे हुते ॿुधायो त मूंसां कहिड़े क़िस्म को वाक़ियो थियो आहे ऐं शी वॉज आल्सो ब्लीडिंग। दादू शहर में हियांव ॾारींदड़ वाक़ियो। छाणो शाह आबाद पाड़े में 2 वरहनि जी मासूम ॿारड़ी जिनसी ज़्यादती जो शिकार। सिविल अस्पताल में डॉक्टराणी न हुजण सबबि ॿारड़ी केतिरी देर ताईं तड़पंदी रही। डॉक्टर स्टेफा ॿारड़ी जी हालत गणती जोगी करार हैदराबाद रेफर। गिरफ़्तार जवाबदार अयास महमर ख़िलाफ़ केस बि दाख़िल। SSP दादू एजाज़ शेख टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार अयास महमर खां पुछा ॻाछा जारी आहे। मेडिकल टेस्ट लाइ जुदा वरिता विया आहिनि। केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म तरफ़ां सिंध सूदो सॼे मुल्क में औरतुनि ऐं ॿारनि सां जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि में वाध ते गणती जो इज़हार। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ज़ैनब अलर्ट बिल ते जागरूकता मुहिम हलाइण ते ज़ोर। वफ़ाक़ी काबीना थरपारकर में नंढी चूंड लाइ रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी मुलाज़िमनि जे पघार में वाध वारी समरी बि मंज़ूर। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त कोशिश आहे त हर क़िस्म जूं चूंडूं शिफ़ाफ़ थियनि त जीअं सभिनी खे उन्हनि ते एतमाद हुजे। चाहियूं था त ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग ज़रिए थियनि। जामशोरो भरिसां ज़्यादती जो निशानो बणियल नारी गोरहारी थी वई। मुतासिर नारी जे भाउ मौक़िफ़ इख्तियार कयो त जवाबदार तारिक गांधरो भेण खे लजालुट जो निशानो बणायो। डॉक्टर्स ॿुधाए रहिया आहिनि त भेण गोरहारी थी वई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार तारिक खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। सियासी पार्टीज़ जूं सेनेट में सीटूं सूबाई असेंबली जे सीटुनि मूजिबि हुजण घुरिजनि। कंहिं बि पार्टी खे सीटूं घटि मिलियूं त ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन हूंदी। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस में ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ अल अहसन जा रिमार्क्स। ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे चयो त सेनेट में 20 खां वधीक आज़ाद उम्मीदवार बि हूंदा आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सेनेट चूंडूं भले गुझी वोटिंग ज़रिए थियनि पर सियासी पार्टीज़ खे सीट्स पूरियूं मिलणु घुरिजनि। अटॉर्नी जनरल चयो त बेईमानी सदाई ईमानदारी सां थींदी आहे। अॼु बि कुझु माण्हू नोटनि जा बैग भरे घुमी रहिया आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुखातिब थींदे चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर साहब अव्हां इत्मीनान जोॻो जवाबु न ॾेई सघिया आहियो। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ ज़ाब्ता इख़लाक़ तयारु करे वरितो। करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस रोकण जो तरीक़ेकार बि वाज़े करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त टिकट ॾियण वक़्तु उम्मीदवारनि खे हल्फ़ी बयान जमा कराइणो पवंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स लाइ बि वोटर जी हैसियत सां हल्फ़ी बयान जमा कराइण जी तजवीज़। क़ौमी ऐं सूबाई असेंबली में नुमाइंदगी कंदड़ सियासी पार्टीज़ 22 फ़रवरी ते तलब। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंडुनि बाबति तजवीज़ सुप्रीम कोर्ट में पेश कई वेंदी।
सेनेट चूंडुनि लाइ उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंछाण जारी। PTI जे हफ़ीज़ शेख ऐं फौजिया अरशद जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। पीपल्स पार्टी जे फरहतुल्ला बाबर, ताज हैदर, सलीम मांडवीवाला, सादिक मेमुन, न्याम महताब डहर, शेरी रहमान, पलवशा खान जा नामज़दगी कागज़ मंज़ूर। पंजाब मां काफ लीग जे कामिल अली आगा जा कागज़ दुरुस्त करार। जमात इस्लामी जे समूरनि उम्मीदवारनि जा भी नामज़दगी कागज़ मंज़ूर। सेनेट चूंडुनि लाइ पोलिंग 3 मार्च ते थींदी। PDM जे गडियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जे नामज़दगी कागज़नि ते एतराज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। इलेक्शन कमीशन में ॿुधणी दौरान PTI जा वकील दलील ॾिना त यूसुफ रज़ा गीलानी नैब केसिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, खेसि सेनेट चूंडूं विढ़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। यूसुफ रज़ा गीलानी जा वकील चयो त जिन केसिस जो फ़ैसिलो नाहे आयो, मुख़ालिफ़ उन्हनि ई केसिस खे जवाज़ बणाए रहिया आहिनि। घुरिन जा दलील मुकमल थियण बाद रिटर्निंग ऑफिसर फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे सुबुह 9 वॻे ॿुधायो वेंदो। यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त साल 2008 में नामज़दगी कागज़ जमा कराइण वक़्तु साॻियो मसइलो पेश आयो हो। इल्तिवा जो शिकार केसिस खे जवाज़ बणाए पियो वञे। सेंट्रल जेल लाड़काणे में क़ैदियुनि 5 अहलकारनि खे यग़माल बणाए वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि जेल अंदरि काल्ह खां जारी ऑपरेशन ख़िलाफ़ कैदी मछड़जी पिया ऐं जेल अंदरि ड्यूटी कंदड़ 5 अहलकारनि खे यग़माल बणायो। कैदियुनि पारां ऑपरेशन बंदि करण जी सूरत में अहलकारनि खे छॾण जो चिताब। वाक़े ते जेल अंदरि छिकताइण वारी सूरतहाल जेल इंतज़ामिया में थरथलो। लियारी गैंगवॉर जो मुख्य किरदार उज़ैर बलोच वधीक 3 केसिस में बरी थी वियो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत पुलिस मुक़ाबलो ऐं धमकियुनि समेत 3 केसिस में शाहिदियूं न मिलण ते उज़ैर बलोच खे बरी कयो। जवाबदार ख़िलाफ़ साल 2012 में कलरी थाणे ते केस दाख़िल कया विया हुआ। उज़ैर बलोच हेल ताईं 11 केसिस मां बरी थी चुको आहे। क्या मजबूरियां जो है इंसान की, वो उसके फर्ज से बड़ी होती हैं। चाहे आप सिलेक्टेड हैं, आपको जिस तरह भी बिठाया गया इक़्तिदार में, लेकिन आपका फर्ज है, रियासत का फर्ज है। अगर आप इनको ये नहीं बता सकते या आप इनके प्यारों को बाज़ेआब नहीं कर सकते, आप इनको बता दें कि इनके प्यारे कहाँ हैं। प्राइम मिनिस्टर हाउस यहाँ से ज्यादा दूर नहीं है, सिर्फ 5 मिनट का शायद रास्ता ना हो। आपने एजेंसीज को जवाब नहीं देना, आपने अल्लाह ताला को जवाब देना है। ये 22 करोड़ अवाम जो है वो आपकी जिम्मेदारी है। जो इनके लोग जिंदा हैं उनको कोर्ट्स में प्रोड्यूस करें और जो जिंदा नहीं है कम से कम उनको इत्तला दे दें। अगर आप को लगता है कि किसी ने कोई जुर्म किया है, कोई उसमें मुलविस है, उसका ये तरीका नहीं है कि आप रात को उसको घर से उठा के ले जाएं और 10 साल तक आप उसके घर वालों को ये ना बताएं कि आपका प्यारा है किधर। अगर आप शो ऑफ हैंड्स का और ओपन बैलेट को अदालत में ले जा सकते हैं तो अदालतें खुली हैं, इनके मुकदमात अदालत में चलाएं, लोगों को पता चले कि वाकई कसूरवार हैं या आपसे गलती हुई है। ओपन बैलेट ऐं शो ऑफ हैंड्स लाइ सुप्रीम कोर्ट वञो था त लापता शहरनि जो मामिलो अदालतुनि में खणी वञो। ख़बर पइजी वेंदी त लापता शहरी ॾोहारी हुआ या तव्हां खां ग़लती थी। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जी इस्लामाबाद में लापता शहरनि जे वारसनि सां मुलाक़ात दौरान हुकूमत ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो त छा सिलेक्टेड जूं मजबूरियूं संदसि फ़र्ज़ खां वधीक आहिनि। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त लापता शहरनि जे वारसनि खे ॿुधाए त संदनि प्यारा किथे आहिनि। इमरान ख़ान घटि में घटि मुतासिरनि जे सिर ते हथु रखी दिलासो त ॾेई सघे थो। ख़बर नाहे त पुलिस ऑफिसर बेवकूफ़ आहिनि या अदालत खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। एतिरनि सालनि जी सर्विस बावजूदि कंहिं शहरी जो बैकग्राउंड नथा ॼाणे सघनि। सिंध हाई कोर्ट जा गुम थियल शहरनि जे केस में रिमार्क जुनैद रशीद, राशिद लतीफ़, अब्दुल रशीद ऐं ॿियनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान IG सिंध, JITs इंचार्ज ऐं मेंबर्स खे पेश थियण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फलकोटो सवाल कयो त गुम थियल शहरी अब्दुल रशीद केरु हो। जांच ऑफिसर ॿुधायो त JIT शहरी जे बैकग्राउंड जो पतो लॻाए रही आहे। अदालत सवाल कयो त छा पुलिस खे इहा बि ख़बर नाहे त गुम थियल शहरी केरु हो। अदालत IG सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। मलीर जी नंढी चूंड दौरान हथियारनि जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग जे इल्ज़ाम में गिरफ़्तार ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿिया जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। अदालत हलीम आदिल शेख समेत ॿियनि जवाबदारनि जो 3 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ दहशतगर्दी समेत 4 केस दाख़िल आहिनि।
मलीर जी अदालत वधीक केस में हलीम आदिल शेख की ज़मानत मंजूर करे वरिती। बे केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत में पेशी वक्त सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त गुज़िरियल ॾींहुं SSP मलीर जी मौजूदगी में मूंखे क़त्ल करण जी कोशिश कई हुई। क्या पीपल्स पार्टी ने उसे कहा था कि हथियार लेके जाओ तुम? वो तो खुद ही ले गया ना। यहाँ PTI वालों ने कहा मुझे नहीं पता किसने कहा। एक शख्स हथियारों के साथ उधर जाता है, अगर कोई वैसे फायरिंग करे जाके रोड पे तो हुकूमत जाके दबोच ले, और अगर कोई PTI का करे तो उसको ना दबोचे, या कोई पीपल्स पार्टी का करे खुदा खास्ता उसको ना करे। जो भी मुलविस होगा और उसके खिलाफ एक्शन होगा। अगर आप उधर जंग का माहौल पैदा करेंगे, ऑटोमेटिक वेपन्स के साथ लोगों को ले जाएंगे, तो सिक्योरिटी कहीं भी, इधर भी इलेक्शन कमीशन है ना, हम उसके खिलाफ जो भी तरीक़ेकार है वो पुलिस करती है। मैं नहीं कहता हूँ पुलिस को कि जाके इसको गिरफ्तार करो, इसको छोड़ दो। छा हलीम आदिल शेख के मुंह चयो हो त मलीर में जदीद हथियार खणी वञे? हिकु माण्हू हथियार खणी वञे ऐं फायरिंग कराए त छा कानून ख़ामोश वेहंदो? वॾे वज़ीर मुरादरी शाह ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे इल्ज़ामनि ते जवाब ॾींदे चयो आहे त हलीम आदिल शेख ख़िलाफ़ पुलिस कानून मूजिबि कार्रवाई करे रही आहे। मूं पुलिस के गिरफ़्तारियुनि जो को बि हुकुम नाहे ॾिनो। ईअं नाहे त पीपल्स पार्टी या PTI जो माण्हू कानून खां मथे हुजे। असेंबली मेंबर्स बि अहिड़ो कमु कंदा त संदनि ख़िलाफ़ एक्शन थींदो। PTI मलीर जे अॻवाननि कादिर बख्श कलमती ऐं ॿियनि PS 88 मलीर में नंढी चूंड ते शिकस्त जो ज़िम्मेवार हलीम आदिल शेख खे करार ॾेई छॾियो। कादिर बख्श कलमती चयो त हलीम आदिल शेख मलीर जे माण्हुनि जे प्लॉटनि ते कब्ज़ा कया, हाणे कहिड़े मुंहं सां खोखरा पार वेंदो। सेनेट चूंडुनि में बि हलीम आदिल शेख पैराशूटर्स खे टिकटूं ॾियारियूं आहिनि। नैब सां VR कंदड़ उस्तादनि सूदो तालीम खाते जे मुलाज़मनि लाइ ॾुखियायूं वधी वयूं। तालीम खाते नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। VR कंदड़ PST, JST ऐं OT टीचर्स 19 फ़रवरी ते तलब जारी कयल लेटर में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि जा नाला बि शामिल आहिनि। खेनि हिकु भेरो वज़ाहत जो मौक़ो ॾिनो वियो आहे। नैब सां VR कंदड़ उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बदीन जी अदालत जाली डिग्री केस में ॾोह साबित थियण ते पीपल्स पार्टी जी अॻूणी सेनेटर यास्मीन शाह खे 2 साल क़ैद ऐं 5000 ॾंड जी सज़ा वधाए छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा यास्मीन शाह जी डिग्री चैलेंज कई हुई। सुप्रीम कोर्ट बदीन जी अदालत खे केस ते फ़ैसिले जो हुकुम ॾिनो हो। खैरपुर में पुलिस ASI बिलावल वसाण क़त्ल केस की जांच मुकम्मल। अदालती हुकुम ते जोड़ियल JIT रिपोर्ट घरू खाते के मोकिले छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त सरफराज़ राजपूत बिलावल वसाण खे क़त्ल करण बाद खेसि वेन में विझी बाहि ॾिनी। केस में नामज़द ज़ाहिद राजपूत ऐं सकलैन शाह बेगुनाह आहिनि। अदालत जवाबदार सरफराज़ खे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। हाला में औरत जे मथे जा वार कतरे खे तज़लील जो निशानो बणाइण वारो मामलो टाइम न्यूज़ ते नशर थियण बाद पुलिस हरकत में अची वई। SSP मटियारी जी हिदायत ते पुलिस अमलदारनि मुतासिर नारी रीमा खोखर जे घर पहुची बयान रिकॉर्ड करे वरितो। मुतासिर नारी इलाज लाइ अस्पताल मुंतकिल। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मुबारकपुर वेझो 2 मासूम भेनरूं मुबैना तौर अगवा। ॻोठ जुमन शाह जिलानी वासी अब्दुल अज़ीज़ खोसो इल्ज़ाम हयो आहे त हथियारबंदनि 12 वरनि जी मुनियत ऐं 10 वरनि जी साथ खे अगवा करे विया आहिनि। थाणनि जा चकर काटे थकिजी पियो आहियां, केरु मदद नथो करे। बलोचिस्तान के इलाके हरनाई में कोयले की खाण में कम कंदड़ 4 पोरियत साहब उसाड़जण सबब फौत। 1 पोरियत बेहोश। इंतजामिया और रेस्क्यू टीमुन फौती पोरियतन जा लाश बाहर कढ़ी वरता। लाश और बेहोश थियल पोरियत अस्पताल मुंतकिल। इंतजामिया जो चवणु आहे त कोयले की खाण में पोरियत कम करे रहा हुआ तो गैस भरजी वही, जैं बाद साहब उसाड़जण सबब पोरियत फौत थी विया।
कराची जी जिना अस्पताल में ताज़ो ॼावल ॿारड़ो गुम, वारसनि तरफ़ां अस्पताल इंतज़ामिया ते संगीन ग़फ़लत जो इल्ज़ाम। जिना अस्पताल जी डायरेक्टर सीमी जमाली ॿारड़े जे गुम थियण वारे मामले जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े वरिती। डॉक्टर तारिक महमूद कमेटी जो सरबराह मुक़रर। डॉक्टर हलीमा, डॉक्टर यहया ऐं डॉक्टर कुलसूम जांच कमेटी में शामिल। मुतासिर धुर तरफ़ां ॿारड़ो जल्द न मिलण जी सूरत में जिना अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो खिताब। वॾी नफ़री वठी असांजे घरनि में असांजो नुक़सानु कया अथव, असां सां वॾी नाजाइज़ी कई अथऊं। ऐं सिंध में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जारी। शिकारपुर में बेगारी वाह जे कपरनि ते ऑपरेशन दौरान केतिराई घर ड्राहिपट। मदेजी में खीरथर केनाल तां कब्ज़ा ख़त्म कराया विया। कंडियारो में आबपाशी खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ गरी मशीनरी ज़रिए ऑपरेशन। मटियारी में अदालती हुकुम बाद ॿेड़े खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन शुरू। सवें एकड़नि ते बीठल फसल तबाह कयो वियो। नवाब वली मोहम्मद भरिसां SM बचाव बंद ते ऑपरेशन। 5 पोरियतनि जा घर गैर क़ानूनी ॼाणाए ड्राहिपट कया विया। कश्मोर, कंदकोट, जैकबाबाद, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में बि ऑपरेशन। मीखो माथेलो में ऑपरेशन आर्ज़ी तौर रोकियो वियो। सखर में सरकारी ज़मीन ते ऑपरेशन ख़िलाफ़ धरणो हणंदड़ 200 ॻोठाणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वार थियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।